नास्टीन हिते अहम ख़बर है अवां खे आगाह कयो पिया कराची में जिना अस्पताल के इमरजेंसी वारे वार्ड में बाहि लगी वही है। मरीजन ऐं डॉक्टरनि में भाॼ पइजी वही है। फायर ब्रिगेड गाड़ियों पहुंची वयूं आहिनि। इमरजेंसी में मरीजन के रेस्क्यू कयो वियो आहे। एक बार ॿीहर नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदा कराची जी जिना अस्पताल के इमरजेंसी वार्ड में बाहि लगी वही है। मरीजन ऐं डॉक्टरनि में भाॼ पइजी वही है। फायर ब्रिगेड गाड़ियों पहुंची वयूं आहिनि। इमरजेंसी में मरीजन के रेस्क्यू किया पियो वञे। अहम ख़बर है एक बार ॿीहर नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदा कराची का जिना अस्पताल के इमरजेंसी वार्ड में बाहि लगी वही है। मरीजन ऐं डॉक्टरनि में भाॼ पइजी वही है। फायर ब्रिगेड गाड़ियों पहुंची वयूं आहिनि। इमरजेंसी में मरीजन के रेस्क्यू किया पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची के रिपोर्टर इमदाद सूमरा असां सां लाइन ते मौजूद है। जी इमदाद, आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल अवां खे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेको आहे कराची के जिना अस्पताल के इमरजेंसी वार्ड में ओचितो बाहि लगी वही है। बाहि लगन खां पोइ जेके इमरजेंसी वार्ड में मरीज़ जेके दाख़िल हुआ उन्हनि खे फौरी तौर ते ॿियनि वार्डनि में जेको आहे शिफ्ट कयो पियो वञे। फायर ब्रिगेड अमले खे तलब कयो वियो आहे। जॾहिं तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था त हिन वक़्तु कराची के जिना अस्पताल के इमरजेंसी वार्ड में जेको आहे सो बाहि लॻल आहे। फायर ब्रिगेड अमले के पिणु तलब कयो वियो आहे। जॾहिं त हिकु गाड़ी जेका आहे फायर ब्रिगेड हिन वक़्तु पहुची चुकी है, जेका बाहि ते कंट्रोल करे रही है। जॾहिं त असांजी जिना अस्पताल के अमले सां पिणु ॻाल्हि ॿोल थी है। उन्हनि जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु बाहि ते जेको आहे कंट्रोल करण की कोशिश कई पई वञे, लेकिन हिन वक़्तु को बि जानी नुक़सान नाहे थी सघियो। जी अच्छा इमदाद, गॾोगॾु ॿुधाईंदा हलो बाहि छा मां लगी है? हिन वक़्तु ॿुधाइजो केतिरा मरीज़ आहिनि जेके हिन वक़्तु इमरजेंसी में जिन खे कढियो पियो वञे ऐं केतिरा मरीज़ हिन वक़्तु मौजूद आहिनि? छा हिन हवाले सां अपडेट आगाह कजो। जी बिल्कुल असांजी जिना अस्पताल के अमले से पिणु मुसलसिल राब्तो जारी है। जिना अस्पताल के अमले जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु जेका आहे बाहि ते कंट्रोल करण जो जेको आहे सिलसिलो जारी है। को बि जानी नुक़सान न थी सघियो आहे। मरीज़नि खे जेको आहे जिना अस्पताल के इमरजेंसी वार्ड में दाख़िल उन्हनि खे ॿियनि वार्डनि में जेको आहे सो शिफ्ट कयो पियो वञे। जॾहिं त बाहि लॻण सबबु जेको आहे सो हिन वक़्तु इमरजेंसी वार्ड में जेके मरीज़नि खे ॿिए हंधि मुंतकिल कयो पियो वञे। बाहि जेका आहे शॉर्ट सर्किट सबबु जेको आहे सो लगी सके थी, लेकिन अञा उन्होंने तस्दीक नाहे कई। लेकिन हिन वक़्तु जेको आहे सो उते बाहि जेको आहे उहा लॻल आहे, जिते बाहि ते ज़ाब्तो आंदो पियो वञे। जी वॾी महिरबानी आगाह करण लाइ। नाज़रीन, इमदाद सूमरा असांखे आगाह करे रहियो हो।